ख़बर अवां सां शेयर कंदासीं। मुल्क जे नए चूंडियल सदर आसिफ अली ज़रदारी खे एज़ाज़ तौर गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो आहे। ऐवान सदर में तकरीब दौरान फ़ौजी दस्तनि सदर आसिफ अली ज़रदारी जे एज़ाज़ में खेसि गार्ड ऑफ ऑनर पेश कयो आहे। अवां खे आगाह कयूं पिया, मुल्क जे नए चूंडियल सदर आसिफ अली ज़रदारी खे एज़ाज़ तौर गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो आहे। ऐवान सदर में तकरीब दौरान फ़ौजी दस्तनि सदर आसिफ अली ज़रदारी जे एज़ाज़ में खेसि गार्ड ऑफ ऑनर पेश कयो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया, मुल्क जे नए चूंडियल सदर आसिफ अली ज़रदारी खे एज़ाज़ तौर गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो आहे। ऐवान सदर में तकरीब दौरान फ़ौजी दस्तनि सदर आसिफ अली ज़रदारी जे एज़ाज़ में खेसि गार्ड ऑफ ऑनर पेश कयो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया, मुल्क जे नए चूंडियल सदर आसिफ अली ज़रदारी खे एज़ाज़ तौर गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो आहे। ऐवान सदर में तकरीब दौरान फ़ौजी दस्तनि सदर आसिफ अली ज़रदारी जे एज़ाज़ में खेसि गार्ड ऑफ ऑनर पेश कयो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया, मुल्क जे नए चूंडियल सदर आसिफ अली ज़रदारी खे एज़ाज़ तौर गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो आहे। ऐवान सदर में तकरीब दौरान फ़ौजी दस्तनि सदर आसिफ अली ज़रदारी जे एज़ाज़ में खेसि गार्ड ऑफ ऑनर पेश कयो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया, मुल्क जे नए चूंडियल सदर आसिफ अली ज़रदारी खे एज़ाज़ तौर गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो आहे। ऐवान सदर में तकरीब दौरान फ़ौजी दस्तनि सदर आसिफ अली ज़रदारी जे एज़ाज़ में खेसि गार्ड ऑफ ऑनर पेश कयो आहे। अवां खे आगाह कयूं पिया, मुल्क जे नए चूंडियल सदर आसिफ अली ज़रदारी खे एज़ाज़ तौर गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो आहे। ऐवान सदर में तकरीब दौरान फ़ौजी दस्तनि सदर आसिफ अली ज़रदारी जे एज़ाज़ में खेसि गार्ड ऑफ ऑनर पेश कयो आहे। अवां खे आगाह कयूं पिया, मुल्क जे नए चूंडियल सदर आसिफ अली ज़रदारी खे एज़ाज़ तौर गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो आहे। ऐवान सदर में तकरीब दौरान फ़ौजी दस्तनि सदर आसिफ अली ज़रदारी जे एज़ाज़ में खेसि गार्ड ऑफ ऑनर पेश कयो आहे।